ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। पीपल्स पार्टी कराची में नंढी चूंड लाइ NA 237 ते अब्दुल हकीम बलोच ऐं NA 245 ते नबील गबोल खे टिकट ॾेई छॾी। ज़रदारी हाउस ते PPMPA फरियाल टालपुर जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में नंढी चूंड लाइ NA 237 ते अब्दुल हकीम बलोच ऐं NA 245 ते नबील गबोल खे टिकट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। फरियाल टालपुर जो चवणु आहे त PP पंहिंजे खसियल सीटूं वापसि वठंदी। लियारी ऐं मलीर PP जा गढ़ हुआ ऐं रहंदा। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। पीपल्स पार्टी कराची में नंढी चूंड लाइ NA 237 ते अब्दुल हकीम बलोच ऐं NA 245 ते नबील गबोल खे टिकट ॾेई छॾी। ज़रदारी हाउस ते PPMPA फरियाल टालपुर जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में नंढी चूंड लाइ NA 237 ते अब्दुल हकीम बलोच ऐं NA 245 ते नबील गबोल खे टिकट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, मंज़र पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कराची में जेके क़ौमी असेंबली जा 2 तख़्त ख़ाली थिया आहिनि उन्हनि ते जेका नंढी चूंड थियण वञे पई उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां NA 237 ऐं NA 245 ते उमेदवारनि जे नालनि जो ऐलान करे उन्हनि खे टिकटूं जारी कयूं वियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां मलीर जो तख़्त आहे NA 237 उन ते अब्दुल हकीम बलोच खे ऐं लियारी जो तख़्त आहे NA 246 उन ते सरदार नबील गबोल खे टिकट ॾिनी वई आहे। इन हवाले सां ज़रदारी हाउस कराची में हिकु अहम इजलास थियो आहे जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर MPA फरियाल टालपुर ॿिन्ही उमेदवारनि खे बाज़ाब्ता तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं टिकटूं जारी कयूं। फरियाल टालपुर जो चवणो हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजूं जेके सीटूं हुयूं उहे ॿीहर वापसि कंदी। उन चयो त लियारी ऐं मलीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किलो आहिनि, गढ़ आहिनि ऐं रहंदियूं। उन मौक़े ते वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह, उनखां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, वकार मेहदी, सईद गनी, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं नादर नबील गबोल, उनखां अलावा यूसुफ बलोच ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची सां ऐं मलीर सां तालुक़ रखंदड़ जेके अॻवान आहे उहे मौजूदु आहिनि। उन्हनि जी मौजूदगी में PP जी अॻवान औरत विंग जी सदर ऐं PPMPA फरियाल टालपुर पारां ॿिन्ही जेको आहे उमेदवारनि खे पार्टी जूं टिकटूं जारी कयूं। जी ॿिन्ही पार्टी अॻवाननि खे टिकटूं जारी कयो वियूं आहिनि। शबीर लाशारी आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नादीन कराची खां शबीर लाशारी असांखे आगाह करे हो। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी कराची में नंढी चूंड लाइ NA 237 ते अब्दुल हकीम बलोच ऐं NA 245 ते नबील गबोल खे टिकट ॾेई छॾी। ज़रदारी हाउस ते PPMPA फरियाल टालपुर जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में नंढी चूंड लाइ NA 237 ते अब्दुल हकीम बलोच ऐं NA 245 ते नबील गबोल खे टिकट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। फरियाल टालपुर जो चवणु आहे त PP पंहिंजे खसियल सीटूं वापसि वठंदी। लियारी ऐं मलीर PP जा गढ़ हुआ ऐं हमेशह रहंदा।